हालाणी पुलिस पारां एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मोहबदेरो लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग की डिबट में एक फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो आहे, जंहिंजी ख़ादिम ख़ासकली तौर सुञाणप थी आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में टी पिस्टल हथ कयो वियो आहे। इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं मुबैना पुलिस मुक़ाबले के हवाले सां त हालाणी पुलिस पारां एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मोहबदेरो लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग की डिबट में एक फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो, जंहिंजी ख़ादिम ख़ासकली तौर सुञाणप थी। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में टी पिस्टल हथ कयो वियो आहे। इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं हालाणी पुलिस पारां एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मोहबदेरो लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग की डिबट में एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो आहे, जंहिंजी ख़ादिम ख़ासकली तौर सुञाणप थी आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में टी पिस्टल हथ कयो वियो आहे। इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हालाणी पुलिस पारां एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मोहबदेरो लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग की डिबट में एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो।